बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। तव्हां ॾिसी रहिया आहियो एक्सेल अकेडमी ऑफ कंप्यूटर साइंस। असां टेबल जे अंदरि जेको आहे असां डिज़ाइन टैब जेको आहे पूरो कयोसीं। हाणे असां लेआउट टैब जेको आहे उहो असां इस्तेमालु करे उनखे सम्झंदासीं त उहो कीअं कमु थो करे। वीडियो खे अॻिते वधाइण खां अॻु में वीडियो खे पूरो ऐं मुकमल ज़रूरु ॾिसिजो। तमामु ज़बरदस्त ही जेको तव्हांजो टैब आहे थियण वारो आहे। ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट ज़रूरु कंदा तव्हां, महिरबानी, थैंक यू सो मच। हलूं था लेआउट टैब ॾे। ही टेबल आहे असांजी। हिते असां वटि पहिरियों ग्रुप आहे टेबल जो। ही सिलेक्ट जो ऑप्शन आहे। सिलेक्ट सेल आहे, सिलेक्ट कॉलम, सिलेक्ट रो। अगरि सिलेक्ट सेल करणो आहे, सपोज़ कयो मूंखे हिन में अगरि कुझु बि लिखियलु हुजे, नालो वग़ैरह या का बि अहिड़ी शइ लिखियलु हुजे, उहा मूंखे सिलेक्ट करे कॉपी करणी आहे त पोइ मूंखे सिलेक्ट करणो पवंदो। मां हिते छा कंदुमि, हिन में अची सिलेक्ट सेल कंदोमांसि। सिलेक्ट सेल थी वियो। कॉपी वग़ैरह करण जे लाइ मां राइट क्लिक करे कॉपी करे वरी माना ॿिए हंधि अगरि मूंखे रखिणो आहे त पेस्ट कंदोमांसि त उहो हुते अची वेंदो। सपोज़ कयो ॾिसो मूं हिन तरीक़े सां रखियो आहे। सिलेक्ट कॉलम आहे, सॼो कॉलम सिलेक्ट करणो आहे मूंखे। हिते क्लिक करे सिलेक्ट कॉलम कंदोमांसि त सॼो कॉलम मुंहिंजे अॻियां सिलेक्ट थी वेंदो। ठीकु आहे। अगरि मूंखे हिन में सिलेक्ट रो करणी आहे त मां हिन ते क्लिक कंदोमि ऐं सिलेक्ट रो कंदोमांसि त मुंहिंजी सॼी रो सिलेक्ट थींदी। रो खे ॿियो तरीक़ो बि आहे। हे ॾिसो कर्सर तव्हां हितां खणी हिन जॻह ते क्लिक कंदासीं रो जे बिल्कुलु साम्हूं त सॼी रो असांजी सिलेक्ट थींदी। कॉलम सिलेक्ट करण लाइ बि असां छा कंदासीं, हीअ मथे खणी वेंदासीं रो बिल्कुलु कॉलम जे मथां त असांजो सॼो कॉलम सिलेक्ट थी वेंदो। ठीकु आहे। टेबल खे सिलेक्ट करण लाइ निशान मौजूदु आहे। अच्छा, उनखां पोइ वरी हुनजे अंदरि जेको ॿियो ऑप्शन आहे उहो आहे सिलेक्ट रो जो। रो खां पोइ आहे टेबल जो। सॼी टेबल खे असां सिलेक्ट कंदासीं, सॼी टेबल सिलेक्ट थी वेंदी। ठीकु आहे। उनखां पोइ हीअ ऑप्शन ॾिसो था, व्यू ग्रिड लाइन। हिन जो कमु छा हूंदो आहे, सपोज़ कि अगरि टेबल जा मां बॉर्डर नथो ॾिसणु चाहियां, मूंखे बॉर्डर जी ज़रूरत न आहे, पोइ मां छा कंदुमि, सपोज़ कि डिज़ाइन में अची हिते नो बॉर्डर कंदोमांसि। हाणे ॾिसो हीअं टेबल मौजूदु आहे लेकिन हुन जा बॉर्डर ज़ाहिर कोन्हनि। मां चवां थो बॉर्डर मां ॾिसां, हदूं ॾिसां, बॉर्डर हू न हुजनि लेकिन मूंखे हुननि जूं हदूं नज़र अचनि त पोइ छा कंदासीं, व्यू ग्रिड लाइन ते क्लिक कंदासीं। ही बॉर्डर हुननि जा टेम्पररी अपीयर थी वेंदा, जेके तव्हांजा प्रिंट में बि जेके आहिनि उहो नज़र न ईंदा। कंट्रोल F2 वणंदा असां प्रिंट प्रीव्यू लेला। हे ॾिसो हिन में प्रिंट में शो नथो थिए हिन तरीक़े सां। ॾिसो ठीकु आहे। उनखां पोइ असां अचूं था अॻिते प्रॉपर्टीज़ एंड टेबल जूं। हे टेबल जो मुख़्तलिफ़ प्रॉपर्टीज़ आहिनि। रो एंड कॉलम अॻिते सभु असां पढ़ूं था ऑप्शन। बाक़ी टेबल जूं ही प्रॉपर्टीज़ आहिनि। प्रिफर्ड विड्थ, टेबल जी विड्थ केतिरी हुजे, मेयर इन इंचिस हुजे या परसेंटेज में माप करे। सपोज़ कि मां हिते 2.1 इंच थो कयांसि, ओके कंदोमांसि त टेबल जी जेका विड्थ आहे उहा हिते 2.1 इंच जी थी वेंदी। ठीकु आहे। अगरि सपोज़ कि मां परसेंटेज में करणु चाहियांसि थो, साॻियो हुनखे कन्वर्ट करे छॾींदो। 37% कंदासीं वरी ओतिरो हुनजी इंक्रीज़ थी वेंदी। ठीकु आहे। हीअ प्रिफर्ड विड्थ आहे, ओके कंदोमांसि वरी वापसि साॻी थी वेंदी। अलाइनमेंट आहे, टेबल लेफ्ट साइड हुजे। सपोज़ कि मां हिते परसेंटेज रखांसि तो 50%, 50। ठीकु आहे। ओके कंदोमांसि त पोइ 50%। हाणे हिन जी अलाइनमेंट आहे, लेफ्ट साइड आहे, सेंटर कंदोमांसि त विच ते अची वेंदी। अगरि मां राइट साइड रखणु चाहींदोमांसि त उहा राइट साइड अची वेंदी। ठीकु आहे। या वरी अगरि मां लेफ्ट साइड रखंदुमि त हे ऑप्शन आहे इंडेंट फ्रॉम लेफ्ट साइड। हाणे हिते मां लेफ्ट साइड बीठो आहियां पर मां चवां थोरो हिनखे अॻिते कजेसि टेबल खे, त पोइ मां छा कंदोमांसि, इंडेंट फ्रॉम लेफ्ट। हाणे जेके 0.6 इंचिस आहिनि, ओके कंदोमांसि त मुंहिंजी टेबल जेको आहे थोरो अॻिते अची वेंदी हिन तरीक़े सां। ठीकु आहे। हीअ अलाइनमेंट आहे। उनखां पोइ आहे टेक्स्ट रैपिंग। ठीकु आहे। टेक्स्ट रैपिंग में मुराद छा आहे, नन आर अराउंड। हाणे अगरि मिसाल जे तौर ते मां हिते कुझु अखर लिखां थो, बराबरि RAND रेंड शिफ्ट 90 एंटर हणंदो। ठीकु आहे। हीअ कुझु अखर मुंहिंजे अॻियां अची विया आहिनि, हीअ अखर रखिया आहिनि मूं हिते। हाणे मां टेबल जे अराउंड अखर रखणु चाहियां त पोइ छा कंदुमि, प्रॉपर्टीज़ में अची हिते अराउंड कंदोमांसि त पोइ हे जेका हुआ मुंहिंजे टेबल जे आसपास अखर अची वेंदा। ठीकु आहे। नन कंदोमांसि त टेबल जे आसपास वारा अखर सभु ख़तमु थी वेंदा हिन तरीक़े सां। ठीकु आहे। हिन तरीक़े सां पोज़ीशनिंग, वरी टेबल जी पोज़ीशन आहे, लेफ्ट हुजे, कॉलम टाइप हुजे, इहे वरी सभु ऑप्शन अॻिते असां डिटेल में इन्हनि खे पढ़ंदासीं। अच्छा, राइट टू लेफ्ट, लेफ्ट टू राइट। हींअर लेफ्ट टू राइट आहे, खाॿे खां साॼे। अगरि राइट टू लेफ्ट माना मां सिंधी लिखणु चाहियां थो त टेबल जी कंडीशन जेका उहा हिते ॾिसो था साॼे पासे खां थी वियो। सिंधी अगरि लिखणु चाहियूं था, मिसाल मां सिंधी लिखंदोमांसि नालो असलम। ठीकु आहे। इन तरीक़े सां, ऐं पीउ जो नालो जावेद। ठीकु आहे।
ईअं अगरि मां लेफ्ट कंदोमांसि वरी वापसि अंग्रेजी लिखणो आहे मूंखे लेफ्ट टू राइट त वरी हो हुन पासे हलियो वेंदो, चेंज थी वेंदो हिन में। ठीकु आहे। अचूं था हुन खां पोइ हिते आहे असां रोज़ एंड कॉलम आहे, हिते डिलीट आहे। सपोज़ कयो मां हिन खे डिलीट करणु चाहियां थो सेल खे, त सेल खे डिलीट करणु चाहियो शिफ्ट सेल लेफ्ट, ही जेको सेल आहे उहो हेॾे पासे शिफ्ट थी वञे खाॿे पासे, शिफ्ट सेल अप माना हे जेको हेठियों खानो आहे इहो मथे शिफ्ट थी वञे। सपोज़ कयो मां तव्हांखे ॿई करे थो ॾसां, हिते कुझु बि लिखांसि थो, ठीकु आहे, मुबीन थो लिखांसि। ठीकु आहे। हाणे मां हिते असलम आहे हिनखे डिलीट थो कयां हितां, सिलेक्ट पहिरीं लेफ्ट कयूंसि था त हेॾां वारो हेॾे अचे, कयोमांसि हाणे ॾिसो हेॾां वारो हेॾे अची वियो, ही खानो ख़ाली हिते नज़र अचे थो असांखे। ठीकु आहे। कंट्रोल Z ॾियामांसि, हाणे मां हेठे खे मथे खणणी थो चाहियां, डिलीट सेल शिफ्ट अप, वरी छा कंदो हेठे खे मथे शिफ्ट कंदो। ठीकु आहे। ईअं वरी हिन में ॿिया ऑप्शन बि आहिनि, डिलीट एंटायर रो, सॼी रो खे डिलीट करे छॾींदो, डिलीट एंटायर टेबल, कॉलम सॼो कॉलम डिलीट करे छॾींदो। ठीकु आहे। उनखां पोइ इहे साॻा ऑप्शन डिलीट कॉलम असां वटि बि आहे, डिलीट रो बि आहे, ऐं उनखां पोइ डिलीट टेबल बि आहे, जेका सॼी टेबल मुंहिंजी डिलीट थी वेंदी। ठीकु आहे। अचूं था अॻिते इंसर्ट अबोव, सपोज़ कि अगरि मूंखे हिते का बि नालो लिखणो हुयो, हिते मां नालो लिखी वियो आहियां, सपोज़ कि मां हिते नालो लिखियो आहे अली अहमद। ठीकु आहे। 10 years 19 years सपोज़ कयो कुझु बि, हाणे मूंखे हिन जे मथां नालो लिखणो हो, फादर्स नेम जे हेठां ऐं अली जे मथां। हाणे पोइ छा कंदुमि इंसर्ट अबोव कंदुमि, हिते हिन जॻह ते नई लाइन अची वेंदी। ठीकु आहे। सपोज़ कि मां लिखांसि थो हिते ख़ालिद। ठीकु आहे। हाणे अली ऐं ख़ालिद जे विच में मूंखे एंट्री करणी आहे, अगरि मां हिते बि इंसर्ट अबोव कंदुमि तॾहिं बि थी वेंदी, जे मां हुन ते बीठो आहियां अली ते इंसर्ट बेलो कंदुमि तॾहिं बि मुंहिंजी एंट्री हिते थी वेंदी। इंसर्ट लेफ्ट आहे, खाॿे पासे कॉलम ॾियणो आहे, ॾिसो त असां वटि फादर्स नेम आहे, नेम लिखणो आहे असांखे, इंसर्ट लेफ्ट कंदोमांसि हिन पासे अची वेंदो। ठीकु आहे। हिते असां हुन में नेम एड करे सघूं था, फादर्स नेम आहे, सर नेम आहे, ईअं माना असां उनखे चेंज करे सघूं था। इंसर्ट राइट आहे, वरी साॼे पासे नओं कॉलम एड थी वेंदो। ठीकु आहे। सपोज़ कि हिन जे मथां मूंखे सेंटर जो नालो लिखणो हुयो त इंसर्ट अबोव कयुमि, हाणे त सेंटर जो नालो लिखां मां, पर इलाही सारा खाना आहिनि हिते, पोइ असां वटि इहे ऑप्शन आहे मर्ज सेल जो, असां हिते सेल खे छा कंदासीं मर्ज कंदासीं था। हाणे मां हिते छा कंदुमि एक्सेल अकेडमी ऑफ कंप्यूटर साइंस, मां हिते लिखी सेंटर ते करे छॾींदोमांसि, हे मर्ज सेल हुया असांजा। ठीकु आहे। ईअं असां 2 3 4 कॉलम वारा जेके रोज़ आहिनि या कॉलम आहिनि असां ईअं मर्ज करे सघूं था, ॾिसो हिन तरीक़े सां। हाणे हिनखे वरी मां स्प्लिट करणु चाहियां थो, पोइ छा कंदोमांसि नंबर ऑफ रोज़ जेके आहिनि 6 आहिनि ऐं कॉलम मां हिकिड़ो करणु चाहियां थो। ठीकु आहे। त हे स्प्लिट थी वेंदो साॻी तरीक़े सां। टेबल खे स्प्लिट करिणो आहे, सपोज़ कि हिते बीठो आहियां मां, अच्छा मथे बी स्प्लिट कंदासीं टेबल स्प्लिट न थींदी। ठीकु आहे। हिते विच ते बी जिथे असांखे स्प्लिट करिणो आहे स्प्लिट कंदोमांसि, हाणे ॾिसो था डबल जेको बॉर्डर थी वियो आहे, हीअ जेका टेबल आहे हुन खां स्प्लिट थी वई आहे, अलॻि थी वई आहे टेबल हिते। ठीकु आहे। अॼु जो लेक्चर इस ताईं कयूं था, इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी जेके हिन जा कुझु रहियल ऑप्शन्स आहिनि इहे इनशाला कवर कंदासीं। तेसि ताईं ॾींदा इजाज़त, चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा, वीडियो शेयर कंदा, दोस्तनि खे ॿुधाईंदा, तमामु ज़बरदस्त लेक्चर थियण वारा आहिनि। इनशाला तव्हांखे पूरा जेके कोर्सेज आहिनि उहे इनशाला कराईंदासीं। तेसि ताईं इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़, थैंक